ख़बर शामिल कंदासीं दादू का सखी सरदार चारण जी दादू में जसकम बशीर खान कुरैशी ग्रुप के मरकज़ी सॾ ते सिंध अंदर पानी की खोट खिलाफ़ दादू प्रेस क्लब वारो प्ले कार्ड झंडा खणी अलामती बुख हड़ताल करे शहर के मुख्य कचहरी रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौके ते मंसूर जमाली, न्याज़ चन्ना, सैयद अज़ीम शाह, मोहम्मद चन्ना ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ जी ग़लत पॉलिसियुनि सबबि सिंध सुकी रही है। इन वक्त सिंध अंदर जानवरनि जे पीअण लाइ पानी न आहे। सिंध के लखें एकड़ ज़मीन बंजर थी वही है। सिंध जा करोड़े रहवासी पीअण जे पानी के फुड़ लाइ तड़पी रहा आहिनि। उन्हनि चयो त अरसा सिंध के हिस्से जो पानी ॿियनि सूबनि खे ॾेई सिंध सां ज़्यादती करे पियो। मुज़ाहिरीन वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी ॾिनो वञे। ॿी सूरत में अंड साइवेज़ ते पुरअमन धरणो हणी एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी।